आऊं उणीअ जो खातेदार आहियां जंहिंजो वारो छंछर जो थिए थो। छंछर वारे ॾींहुं लाॻी थी शाख खे बंदि करनि था, अचर जो खोलनि था। आऊं 21 में वियो रहियो, मुंहिंजी का फसल कोन पोखाणी आहे। हिन टाइम जेको शेर शाख में पाणी उणीअ वाटर में आहे, शाख में पाणी चोरी थिए पियो, उणीअ वाटर में 11 इंच पाणी हले पियो ऐं जंहिंजी माप 1.5 फुट आहे। असां सां सरासरी SDO एक्शन ऐं दरोगे वारा ज़ुल्म करनि पिया, पोयां वाटर को तोड़ाए छॾिया आहिनि। असां वटि ठुप पाणी कोन्हे। असीं अर्ज़ु करूं था नारा कनाल जे डायरेक्टर खे त हुनखे असीं मिलिया बि आहियूं ऐं उणीअ वाटर लाइ चयो बि आहे। हुन चयो मूंखे ख़बर आहे त उणीअ वाटर सां ज़्यादती आहे, ऐं अची ॾिसी ठाहे छॾियां। रिश्वती पहिरें नंबर रिश्वती SDO ऐं इंजीनियर ॿई आहिनि। हिन टाइम 12 जो टाइम थियल आहे, वाटर कोट केर बि अची मापे त 11 इंच उणी वाटर हले पियो ऐं हू माप ॾियनि पिया 1.5 फुट टेल हले पई। हीअ टेल जो वाटर आहे ऐं टेल बि 12 इंच हले पई, उणियो 11 इंच हले पियो। को बि अची ॾिसी सघे थो कि जेकॾहिं मूं में कूड़ हुजे त मुंहिंजे वारे में वाटर कोर्स बंदि कयो वञे, न त वरना मूंखे इंसाफ़ ॾियो। शाहिदार आई वाटर कोर्स उणी जीअं त असांजी शिकायत खणी ऐं 3-4 चकर नारा केनाल डायरेक्टर साहब वटि हुई, रूबरू वञी मिलियो आहियां, जंहिंजे लाइ हुन मूंखे इहो चयो त आउं पाण अची सर्वे करे तव्हांजो वाटर कोर्स जेको आहे हुन जो मसइलो हल करियां थो। असांजो हिकिड़ो नंबर त वाटर जी एज पूरी कोन्हे, हुनजे लाइ काफ़ी दफ़ा असीं शिकायतूं करे चुका आहियूं, असांजी कंहिं बि अञा ताईं न ॿुधी आहे। ॿिए नंबर ते असांजी शाख जो शेड्यूल जो मामिलो आहे। शाख हर मुंहिंजो आचर जी राति पाणी जो वारो आहे, तक़रीबन फिराए हिकिड़ो 2 वारनि खां डबल वारो असांजो जेको आहे सो आचर वारनि जो डबल वारो मरियो वञे। तक़रीबन शाख बंदि करण जो छंछर जो ॾींहुं रखियलु आहे, हिननि जो खोलण जो आचर जो ॾींहुं रखियलु आहे। हिते असां वटि 3-4 ॾींहं पाणी आहे हिकिड़े 2 असर माण्हुनि जो, जंहिंमें अंगारो, अरबा, ख़मीस इहे 2-3 ॾींहं पाणी जेको आहे सो ओवर गेज करे उहा पाणी जेको आहे सो शाख हलाइनि था। ऐं उन 2-3 ॾींहंनि में हिते असांखे SDO बि ॾिसण में ईंदो, शाख ते दारोगा बि ॾिसण में ईंदा। जॾहिं उहे 3 ॾींहं गुज़रनि था, उन 3 ॾींहंनि खां पोइ हिते सवाइ हिकिड़े बेलदार खां सुबुह जो जेको शाख जी गेज वठणु अचे थो, उन खां सवाइ असीं बक़ाया 5 ॾींहं जेके आहिनि सो पोइ माण्हू हिते शाख ते असीं कोन था ॾिसूं। ऐं उहो दरोगो जेको आहे सो हिते लकिड़ो लॻाए फ़ोन करे 1.5 फुट जी हुननि खे जेको आहे सो फ़ोन करियो छॾे। ऐं हींअर बि तव्हां असांजी ही माप सां हिन में लॻाई आहे, ॾिसी सघो था। अॼु जी बि असां बंगले तां हींअर पुछा कई आहे, जिन्हनि जेके चवनि पिया अवांजी जेका आहे 1.5 फुट हींअर तेल हले पई ऐं इहा तव्हांजे जेका असां वटि पाणी हले पई गेज, उहा तव्हांजी हींअर रूबरू आहे। 8 डेसीमल असांजो वाटर हले पियो। ऐं उणी वाटर जो ज़िम्मेदार मुदसर आराई जुमे जे ॾींहुं शाम जो मुंहिंजो पाणी आहे साईं। सिर्फ़ु हिन टाइम ते 11 इंच पाणी हले पियो, जेको कलाक में वधि खां वधि बारी हिकिड़ी भरे थियो, सो बि सिर्फ़ु लिफ्ट ते पाणी आहे। जे पाणी मोक हुजे त उहा हिकिड़ी बारी बि न भरिजे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके 4 ॾींहं 3 ॾींहं 2 असर ज़िम्मेदारनि जो वारो आहे, सूमर, अंगारो, अरबा अवर गेज हलाइनि था, कामोरा अचनि था, पाणी जी अवर गेज हलाए माप करियो मथे मोकिले था छॾनि। वरी जुमो, छंछर, आचर 3 ॾींहं वरनि ई कोन था। ऐं जेॾीमहिल बि पाणी खुले थो ऐं शाख बंदि थिए थी, जुमो, छंछर, आचर इहे 3 ॾींहं आहिनि। 12 कलाक किन जा अॻिते करे पोइते करे पाणी मारियो छॾनि। जेको पाणी हींअर हले बि पियो उहो बि कंहिं पासे गेज ई कोन्हे। जो पाणी जेको 21 बि असांजो वारो लॻे पियो उहो बि फुल कोन पियो लॻे, जो असां 21 ते बि को पाणी फुल लॻी वञे, को 2-2 बारा असीं आबाद करी वठूं। असांजी डायरेक्टर नारा केनाल मंसूर मेमन साहब सां गुज़ारिश आहे जो असांखे इंसाफ़ ॾे, जल्द अज जल्द शाख जो विज़िट करे तो असांखे पाणी पूरो करे ॾे त महिरबानी थींदी आहे। हिन मीडिया जी महिरबानी आहे जेको असांजी ॻाल्हियुनि ते सिर्फ़ु मीडिया हाईलाइट करे पई, बाक़ी को माण्हू, को डायरेक्टर, को सर्वेल, को इंजीनियर, को कामोरो को कोन पियो असांजी ॿुधे। जे बंगले ते वञूं था साईं, असां नंढड़ा ज़िम्मेदार हुते SDO साहब सां मिलण लाइ साईं ॾाढा कलाक वेहूं था, पोइ बि साईं ॿार जेके हुननि जा छाड़ता वेठा आहिनि असांखे डोड़ायो कढनि था, मिलनि ई कोन था ॾियनि। SDO फ़ोन खणे थो साईं, SDO फ़ोन ई कोन थो खणे। जे हुते बंगले ते वञूं था त वञी पुछा करूं था साईं, मिले ई कोन थो। हाणे असीं नंढड़ा आबादगार, असीं पंहिंजे जाइज़ कम लाइ वञूं था साईं, हुननि खे मिलणु खपे, निकिरी अचणु खपे। असां छा करूं, हाणे छा ॿुधाए सघूं था साईं। जो अर्ज़ु आहे त शाख शेर जेका आहे हिन जी टेल जेका आहे, टेल ते पाणी पहुचणु बॾी पहुचे थो त 4 ॾींहं कोन्हे को। जे 4 ॾींहं हले थी त 3 ॾींहं आहे कोन पाणी। असांखे पाणी ॾींहुं मुकमल, भले 15 पाणी ॾींहुं 8 ॾींहं असांखे फुल हलाए ॾींहुं गेज।